Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. सिंध में यंग डॉक्टर्स एंड नर्सिस एसोसिएशन जो मुतालबनी मनता लाइ ॿेड़ी बि एहतजाज। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो ऐं ॿिनि शहरनि जी सरकारी अस्पतालुनि में OPDs जो बाइकॉट। ॾूराहनि इलाइक़नि मां इलाज ऐं दवाउनि लाइ आयल हज़ारे मरीज़ ॿिए ॾींहुं बि दरबदर। यंग डॉक्टर्स ऐं नर्सिस तरफ़ां मुतालबनी मनता ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। पंजाब में इलेक्शन पीपल्स पार्टी के लिए मुश्किल नहीं है। हमारी अपनी कमजोरियां हमारे सामने आती हैं और मैं 50,000 वोट ले सकता था अगर हम वोटर टर्नआउट बढ़ा सकते। दुनिया पाकिस्तान को तोड़ना चाहती है और हमने अहद किया हुआ है पाकिस्तान बचाने का। हम पाकिस्तान के लिए लड़ेंगे, पाकिस्तान को बचाएंगे और कामयाब मुल्क आपको बनाएंगे। हम जा रहे थे उस वक्त कामयाबी की तरफ जब इनने RO इलेक्शन करा के और इलेक्शन हमसे धांधली करके जीती। पूरे पंजाब में इन्हें कॉन्स्टिट्यूंसीज बनाई हैं। इंशाल्लाह ये कॉन्स्टिट्यूंसी हम चेंज करेंगे। हर जगह पे हम इनसे लड़ेंगे, हर मोहल्ले में इनसे लड़ेंगे, इसलिए कि पाकिस्तान के ये खिलाफ है। जो इस धरती में नहीं मरना चाहता उसको क्या मसला है। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी लाइ पंजाब में इलेक्शन मुश्किल न आहे। असांजूं पंहिंजूं कमज़ोरियूं विच में अची वेंदियूं आहिनि। नंढी चूंड में 50,000 वोट मिलण जी उमेद हुई। लाहौर में तकरीब के ख़िताब दौरान आसिफ ज़रदारी चयो त दुनिया पाकिस्तान खे टोड़णु चाहे थी, असां मुल्क बचाइण लाइ बढ़ंदासीं। हाणे मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ पंजाब जे हर इलाइक़े में इलेक्शन विढ़ंदासीं। जेको पाकिस्तान में मरण पसंदि नथो करे उनखे कहिड़ो मसइलो आहे। तकरीब दौरान PP जियाले तरफ़ां आसिफ ज़रदारी सां मोहब्बत जो इज़हार। आसिफ ज़रदारी बि खेसि जवाबु ॾिनो। I love you too. तेईस मार्च को इस्लामाबाद में महंगाई मार्च होगा। पूरे मुल्क के कोने कोने से कौम इस्लामाबाद की तरफ आएगी। यहाँ एक बहुत बड़ा मुजाहरा होगा और पूरी कौम उसमें शरीक होगी इंशाअल्लाह अज़ीज़। असम्बलियों से इस्तीफ़ों का मसला भी ज़ेरे और आया, चूँकि उसूली तौर पर PDM का इस हवाले से इत्तिफ़ाक़ राय मौजूद है, लेकिन ये कार्ड हमने कब इस्तेमाल करना है, किस तरह इस्तेमाल करना है, उसका फ़ैसला हम अपने वक्त पर अपनी मर्ज़ी से करेंगे। PDM तरफ़ां 23 मार्च ते इस्लामाबाद ना महांगाई मार्च जो ऐलान। मार्च खे कामयाब बढ़ाइण लाइ सूबाई सतह ते इजलास थींदा। स्टेयरिंग कमेटी जो इजलास अॼु तलब। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त 23 मार्च ते इस्लामाबाद में महांगाई मार्च थींदो। जुमे जी नमाज़ इस्लामाबाद में अदा कंदासीं। असेंबलीज़ मां इस्तीफ़ाउनि वारो कार्ड ज़रूरत पवण ते खेॾंदासीं। महांगाई मार्च जो मक़सदु धांधली सटियल हुकूमत खे घर भीड़ो करणु आहे। PDM जे इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त मूंखे इतिहाद जी सदारत तां हटाइण बाबति ग़लति ख़बरूं हलायूं वयूं, जंहिं ते एहतजाज रिकॉर्ड करायां थो। टेवीह मार्च ते इस्लामाबाद में महांगाई मार्च जो ऐलान गैर ज़िम्मेवारानो ऐं गैर इख़लाक़ी आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद PDM जे महांगाई मार्च जे ऐलान ते रद्दमल ज़ाहिर कंदे चयो आहे त 23 मार्च ते फ़ौज इस्लामाबाद में परेड कंदी आहे। यौम पाकिस्तान तक़रीब में परदेही नुमाइंदा बि मौजूद हूंदा आहिनि। PDM तरफ़ां यौम पाकिस्तान ते इस्लामाबाद में महांगाई मार्च जो ऐलान मुल्क दोस्ती नाहे। मुनासिब हूंदो त PDM वारा महांगाई मार्च बदिरां अप्रैल में कनि। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त मौलाना फज़लुर रहमान अकेलो आहे, साणसि केरु बि गॾु न आहे। क़ौम परेशान न थिए। PDM वारा तारीख़ूं तब्दील कंदा रहंदा आहिनि। हिन भेरे बि मौलाना फज़लुर रहमान तारीख़ तब्दील कंदो। कराची जी जामिया क्लॉथ मार्केट में कस्टम इंटेलिजेंस जो छापो। वापारियुनि जी मज़ाहमत, पुलिस ऐं कस्टम अमलदारनि ते पथराव ऐं एहतजाज।
पुलिस एहतजाज कंदड़न के छड़विछड़ करण लाइ लठबाज़ी ऐं फायरिंग मशल मुज़ाहिरीन ऐं मिजना रोड ते बाहि लगाए छड़ी नफ़री तलब। SSP साउथ जो चवणु आहे त छापो गैर क़ानूनी शयुनि जी मौजूदगी जे इतलाह ते हयो वियो। कस्टम अमले जी कार्रवाई दौरान वापारियुनि पुलिस ते पथराव कयो। कराची में जर जो पानी चोरी ऐं विकिरो थियण ते चीफ सेक्रेटरी सिंध के नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट MD वाटर बोर्ड ऐं DG सेपा के भी नोटिस जारी कंदे तलब करे वरितो। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त कराची में जर जे पानी जी चोरी में पुलिस भी मुलविस आहे। जर जो पानी चोरी करण लाइ शहर जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह कयो पियो वञे। मीरो खान में वधीक हिकु ॿारड़ो उरड़ी विघे हयाती विञाए वेठो। शहर में 2 हफ़्तनि दौरान उरड़ी विघे फौत थियल ॿारनि जो अंग 5 थी वियो। ॻोठ मुबारक कलहोड़ो सूदो ॿियनि इलाइक़नि में केतिराई ॿारड़ा उरड़ी में वरतल। ॻोठाणनि तरफ़ां सिहत खाते जूं टीम्स उमाणे ॿारनि जूं हयातियूं बचाइण जो मुतालबो। ऐं लाहौर जे मिलत टाउन थाणे जी हद में औरतुनि ते तशद्दुद ऐं तज़लील वारी वीडियो वायरल थियण बाद पुलिस हरकत में अची वई। पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि 2 औरतुनि खे तशद्दुद बाद कपड़नि खां आजो करे तज़लील कई। वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियाराई वेंदी। वधीक जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करण लाइ छापनि जो सिलसिलो जारी। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।